अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुशामदीद। गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान तरफां टीचिंग जो न्यू जॉब अनाउंस कई वयूं आहिनि। लास्ट वीडियो में असां तव्हांखे गवर्नमेंट ऑफ सिंध तरफां जेके जूनियर साइंस टीचर्स जॉब हुई उन जे बारे में ॿुधायो। अॼु जी इन वीडियो में फेडरल गवर्नमेंट एजुकेशनल इंस्टीट्यूशन जेके कैंट जा स्कूल्स आहिनि उन्हनि में TGT ऐं SST BPS 17 जूं जॉब्स आयूं आहिनि। त ही टोटल 700 जॉब्स आहिनि, कोटा वाइज सीट आहिनि। पूरे पाकिस्तान मां इन में कैंडिडेट एलिजिबल आहिनि अप्लाई करण जे लाइ। सभिनी खां पहिरीं जेका जॉब आहे उहा SST सेकेंड स्कूल टीचर BS 17 जी जॉब आहे, जंहिंजूं टोटल 300 सीट्स आहिनि, 150 मेल जे लाइ ऐं 150 फीमेल जे लाइ। ईअं ई TGT मेल ऐं फीमेल आहिनि 200 ऐं डिफरेंट ही जेका हुनजी डिस्ट्रीब्यूशन आहे उहा डिफरेंट कयल आहे। क्वालिफिकेशन की ॻाल्हि कजे त SST जे लाइ मिनिमम 16 ईयर ऑफ एजुकेशन रिक्वायर्ड आहे विद BEd ऐं TGT जे लाइ 14 ईयर ऑफ एजुकेशन रिक्वायर्ड आहे विद BEd। उन खां अलावा जेका एज लिमिट आहे उहा SST जे लाइ 22 खां 30 साल आहे ऐं 5 साल जी जनरल एज रिलैक्सेशन आहे, मीन्स 35 साल ताईं कैंडिडेट जिन्हनि जी एज आहे हिन में अप्लाई करे सघनि था। ऐं TGT जे लाइ 20 खां 28 ऐं प्लस 5 ईयर एज रिलैक्सेशन आहे, मीन्स 33 ईयर ताईं ही अप्लाई करे सघनि था। हिन में अप्लाई करण जे लाइ तव्हांखे इंडक्शन 2025 FGEI.gov.pk जी वेबसाइट ते वञी अप्लाई करिणो पवंदो। सॼो ऑनलाइन प्रोसेस आहे ऐं हिन जी लास्ट डेट जेका आहे उहा 19 मई आहे। हीअं प्रोसेस स्टार्ट न थियो आहे। जीअं ई प्रोसेस हिन जो स्टार्ट थींदो त असां तव्हांखे हुन जे लाइ गाइड कंदासीं त हिन में तव्हांखे अप्लाई कीअं करिणो आहे। इन जी जेका टेस्ट आहे उहा पेशावर, रावलपिंडी, लाहौर, मुल्तान, कराची ऐं कोयटा में जेको आहे रखी वेंदी। त सिंध जा कैंडिडेट जेको आहे कराची में टेस्ट ॾींदा। ईअं डिफरेंट जेके सूबनि जा कैंडिडेट आहिनि उहे पंहिंजे सूबे में टेस्ट ॾींदा। उमेद था कयूं त तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी। फेडरल गवर्नमेंट तरफ़ां टीचिंग जूं जॉब अनाउंस कई वयूं आहिनि BPS 16 ऐं 17 जूं। त मज़ीद अहिड़ियूं इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं जेका बि ईंदड़ नई वीडियो हुजे उहा ते पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।